साईं अस्सलाम वालेकुम या आली मर्द साईं मां आली मर्द चांडियो पियो ॻाल्हायां साईं लाड़काणे में साईं चांडका अस्पताल में साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे 2 महीना साईं मूंखे थी विया आहिनि ग़रीब मिसकीन फ़क़ीर माण्हू असां चवनि था तोखे बीमारी आहे तोखे फिलाण आहे तोखे हीअं आहे साईं टारगेट आहे हिन जो 14 ॾींहंनि में जे बीमारी हुजे त असां मरी वञूं हा कॾो कयूं साईं मौला ख़ुशि करे कुझु बि न आहे असां बेगुनाह बेख़ता पिया आहियूं जा असांखे असांजी मदद कई वञे अपील आहे बिलाल भुट्टे साहब खे अपील आहे असांजी वॾा वॾा ऑफिसर जेके बि आहिनि उन्हनि जी अपील आहे असांजी मदद कई वञे असांखे छॾियो वञे साईं इलाही टाइम थी वियो आहे साईं 2 महीना 7 ॾींहं थी विया आहिनि अॼोकी तारीख़ 3 तारीख़ आहे 2020 महीनो आहे बेगुनाह बेख़ता साईं असां पिया आहियूं छा नंढड़ा बचड़ा मुंहिंजा परेशान अबो अम्मा मुंहिंजो परेशान मुंहिंजी भेण परेशान आहे साईं ईअं न थींदो आहे हक़ थींदो आहे ख़ुदा वटि असांजो आहे फ़ैसिलो ख़ुदा कंदो आहे असांजो साईं हे ॾिसो बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं हे तव्हां ॾिसी सघो था क़ुरान शरीफ़ आहे साईं हिन क़ुरान शरीफ़ जे सदके असां ग़रीब जी मदद कई वञे साईं बेगुनाह बेख़ता आहियूं न बीमारी आहे न कुझु आहे 2 महीना थी विया आहिनि 2 महीना 7 ॾींहं थी विया आहिनि साईं मां पियो आहियां छो अकेलो ॼणो अकेलो सिर साईं हिन क़ुरान शरीफ़ जे वसीले मां गुज़ारो कयो आहे हाणे मांखो न थींदो गुज़ारो थी सघे मतां मां मरी वञा हा फाटी पए मुंहिंजो 2 महीना साईं हर्सो आहे मुंहिंजो मालिकनि सां बि मिलण नथा अचनि मुलाक़ात बि करण नथा अचनि छा था चवनि जे हिनखे कलियुनि में असां बंदि कयो आहे साईं मां बेगुनाह बेख़ता असां ग़रीब माण्हू आहियूं साईं असांजी सपोर्ट कई वञे असांखे मदद कई वञे असांखे छॾियो वञे साईं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो अलाह कंदो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो तव्हां हिन क़ुरान शरीफ़ जे सदके मुंहिंजी मदद कई वञे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी साईं मौला ख़ुशि कंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम